بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. अॼु जेको आदाब नबवीअ जो दर्स आहे इहो आहे 11 नंबर अलक़ज़ा हुआ हल्क़ बाद अर्रास। इहो जेको आहे जेके आदाब नबवीअ मां आहे इन जो नालो आहे अलक़ज़ा। इहो इन में हदीसूं काफ़ी अचनि थियूं। पहिरियों ॿुधायां त क़ज़ा छा आहे। क़ज़ा इहो आहे त जेको माण्हू ॿारनि जा कंहिंखे ॾिसंदो या वॾनि जा पासनि खां कननि जे पासनि खां वार कटियल हूंदा ऐं मथे घणा हूंदा। इहो यानी पुराणे टाइम खां वठी इहा शइ आहे ऐं नबी करीम झलींदो हो सहाबियुनि खे काफ़ियुनि खे ॾिठई ॿारनि खे ईअं कंदे। उन टाइम में त जून खां कंदा या सफ़ाई जे लिहाज़ सां। हींअर त हिकिड़ो फैशन थी वियो आहे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हु अन्नहु क़ाल समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यनहा अनिल क़ज़ा। नबी करीम हज़रत उमर चए थो नबी करीम असांखां झलियो हो क़ज़ा खां। साहिब खां पुछणो क़ज़ा छा चए हल्क़ बाद अर्रास व तर्क बाद, यानी कंहिं वारनि जो मथे जा कूड़जनि ऐं कंहिंखे छॾिजे। ऐं इहो नबी करीम झलियो आहे। ॿी हदीस में आहे त हदीस आख़िर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रअ सबीयन। नबी करीम हिकिड़े रस्ते में ॿार खे ॾिठो जंहिंजो पासनि खां वार कूड़ियल, कननि जे पासनि खां यानी वार कूड़ियल हुजनि ऐं ॿिया वॾा हुजनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ईअं न कयो, अहलुक़ूहु कुल्लह औ उतरुकूहु कुल्लह। नबी करीम फरमायो त जा सभई कूड़े छॾियो ऐं जा सभई खे छॾे ॾियो। इहो इन में ऐं ॿियनि जन जाफ़र रज़ी अल्लाहु अन्हु जेको शहीद थियो त उन जे घर वियो, त हज़रत अली जो भाउ हो, उन जे घर वियो त ॾिठई उन जा ॿारनि जा वार जेके ॾिठई वॾा थी विया त चई फ़अमर बिल हलाक, चई त हजम खे सॾु कयो, हिननि जा वार सभु कूड़े ऐं उन्हनि जा ॿारनि जा सभई वार कूड़े छॾनि। ऐं ॿी सही बुखारी में बि हदीस आहे, सही बुखारी मुस्लिम में इहा इन सीगत सां क़ाल क़ुल्तु लिनाफ़िअ मल क़ज़ा। सहाबी खां पुछनि त क़ज़ा छा आहे। नबी करीम मक़सदु इन छा थो चए, चई ऐं हल्क़ बाद अर्रास व यतरुक बादह। इन जो मक़सदु आहे त यानी इन में जेके माण्हू छॾनि था वार अधु मथे जा अधु के कूड़नि था, के पोयां था कूड़नि, के अॻियां के पासनि खां, इन्हनि जो सभिनि जो नबी करीम खे असांखे झल आहे। ऐं असांखे इहो मक़सदु इहो हुजे त असांखे नबी करीम जो चवणु करिणो खपे। के माण्हू चवंदा यार हिन जो मक़सदु छा आहे, कहिड़ो नुक़सानु आहे हिन में, असांखे ख़बर कान्हे। थी सघे अॻिते ख़बर माण्हुनि खे पए, पर असांखे जे नबी करीम जे चयो आहे त असांखे हाज़िर करिणो आहे, समअन व ताअह मथे ते करिणो आहे। छो जो असांजो नबी आहे, असांजो पैगम्बर आहे, असांजो सरदार आहे, असांजो शफ़ी आहे। उनजो चवणु न कंदासीं या पुछंदासीं हींअर असीं 14 साल खां त इन जो मक़सदु छा आहे। जे मक़सद जी ख़बर पए थी त समअन व ताअह ठीकु आहे। जे ख़बर न आहे त माण्हू समअन व ताअह। छो अल्लाह ताला क़ुरान में चए थो वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। अल्लाह साईं चए थो त मोमिन उहे हूंदा जेके अल्लाह रसूल जो हुकुम ईंदो त उहो कोन सोचींदा त यार इहो ॾिसूं पोइ कंदासीं, जा सोचूं इन ॻाल्हि में, जा मशवरो कयूं। न, खियरा कोन्हे, सोचणु कोन्हे, समअन व ताअह हाज़िर। छो जो अल्लाह रसूल जे चवण खे मथे ते रखिणो आहे, जीअं आहे ईअं जल्दी असांखे नाफ़िज़ करिणो आहे। अल्लाहु अअलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।